नेब पीपी अगवान खुर्शीद शाह जे बिन घरवारनि समेत ॿियनि जी ज़मानत रद्द कराइण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। नेब आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस में पीपी अगवान सैयद खुर्शीद शाह जे बिन घरवारनि ऐं ॿियनि जी ज़मानत रद्द करण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। जॾहिं त नेब खुर्शीद शाह जे पुट ऐं भाइटे जी ज़मानत वारा फ़ैसिला बि सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾिया आहिनि। नेब पंहिंजी अपील में चयो आहे त खुर्शीद शाह 2005 खां 2019 ताईं आमदनीअ खां 71 करोड़ रुपयनि खां वधीक ख़र्च कयो आहे। नेब जो चवणु आहे त खुर्शीद शाह ऐं संदसि कुटुंब बैंक अकाउंट्स में मौजूद 84,000 अमेरिकी डॉलर्स जो हिसाब न ॾेई सघिया आहिनि, जॾहिं त कुटुंब जे अकाउंटनि में पयल 37 करोड़ खां वधीक रक़म जो बि हिसाब न ॾेई सघिया आहिनि। नेब पारां चयो वियो आहे त सिंध हाई कोर्ट जवाबदारनि ख़िलाफ़ शाहिदियनि खे नज़रअंदाज कयो आहे ऐं सिंध हाई कोर्ट केस जे असल हक़ीक़तनि जो सही तरीक़े सां जाइज़ो न आहे वरितो। नेब मूजिब सिंध हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट जे वाज़े कयल असूलनि खे बि नज़रअंदाज कयो आहे। नेब पारां दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त सिंध हाई कोर्ट जे 22 अप्रैल वारे फ़ैसिले खे कालादम करार ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk